ठिकराटो भरिसां घंवर मंगरियो में विजय करण सबब जख्मी थियल निंगरी भी फोत थी वई आहे। विजय करण सबब निंगरी गंबट अस्पताल में फोत थी वई आहे। विजय करण सबब फोतुनि जो अंग वधी बथी वियो आहे। ठिकराटो भरिसां ॻोठ घंवर मंगरियो में विजय करण सबब जख्मी थियल निंगरी भी फोत थी वई आहे। फोतुनि जो अंग वधी बथी वियो आहे। विजय करण सबब निंगरी गंबट अस्पताल में दाख़िल हुई जेका फोत थी वई आहे। विजय करण सबब फोतुनि जो अंग वधी बथी वियो आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया इन अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त ठिकराटो भरिसां ॻोठ घंवर मंगरियो में विजय करण सबब ज़ख़्मी थियल निंगरी भी फोत थी वई आहे। विजय करण सबब निंगरी गंबट अस्पताल में फोत थी वई आहे। विजय करण सबब फोतुनि जो अंग वधी बथी वियो आहे। ज़ख़्मी निंगरी गंबट अस्पताल में दाख़िल हुई जेका फोत थी वई आहे। फोतुनि जो अंग वधी बथी वियो आहे। ठिकराटो भरिसां ॻोठ घंवर मंगरियो में विजय करण सबब जख्मी थियल निंगरी भी फोत थी वई आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, क्या तफ़सील इन ख़बर जा? हालांकि अफ़सोसनाक वाक़ो पेश आयो ठिकराटो ॻोठ घंवर मंगरियो में, जंहिंमें विजय करण सबब ॿ जेके निंगरियूं हुयूं सड़ी ज़ख़्मी थियूं, जंहिंमें कल्ह हिकिड़ी निंगरी बि साला वज़ीरा शेख ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई ऐं जेका ॿी 14 साला निंगरी बेबी पपी शेख हुई उहा गंबट जी हिकु निजी अस्पताल में ज़ेर इलाज हुई, जेका अॼु पिणु उहा ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई आहे ऐं जॾहिं लाश उनजो घर पहुतो त घर में कोराम मची वियो आहे। जी ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।